एम ख़बर अमा ॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी ऐं सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड वारे केस खे 3 जजनि बचाव समेत सुप्रीम कोर्ट जे फुल कोर्ट बेंच में ॿुधणी करे आइन मूजिब फ़ैसिलो ॾिनो वञे। इमरान ख़ान जे मिशन ई इदारनि खे तकरारी बणाइणु आहे। कराची में सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तज़ा वहाब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी चयो त इहो कीअं थो थी सघे त इमरान ख़ान जी हिदायत न मञीदड़ 20 PTI मेंबर नाअहल थी वञनि। हुन चयो त चौधरी शुजा जी हिदायत जे उबतड़ वोट ॾींदड़ काफ लीग मेंबरनि जा वोट रद्द नथा थी सघनि। संदसि चवणु हो त जहिड़ी रीति इमरान ख़ान PTI जो सरबराह आहे, साॻीअ रीति चौधरी शुजात हुसैन बि काफ लीग जो सरबराह आहे। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी चयो त इमरान IMF जे आॾो ईअं लेटी पियो जीअं को माण्हू साहुरनि वटि झुकी पवंदो आहे। इमरान ख़ान IMF जा समूरा शर्त तस्लीम करे मुल्क खे तबाह करे छॾियो। सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तज़ा वहाब चयो त सुप्रीम कोर्ट जा माज़ीअ में कयल फ़ैसिला ॿुधाइनि था त पार्टी मेंबरनि खे पार्टी सरबराह जी गाइडलाइन ते हलणु ज़रूरी आहे। संदन चवणु हो त जेसीं ताईं चौधरी शुजात काफ लीग जो सरबराह आहे तेसीं ताईं पार्टीअ में उन जा ई फ़ैसिला हलंदा। वॾे वज़ीर जे सलाहकार मुर्तज़ा वहाब वधीक चयो त जेकॾहिं काफ लीग सरबराह चौधरी शुजात पार्टी MPAs खे हिदायत नथो ॾेई सघे त पोइ इमरान जे ख़त में जी बुनियाद बि PTI जे 20 मेंबरनि खे नाअहल करार छो ॾिनो वियो। मुर्तज़ा वहाब चयो त हीउ केस पंहिंजी नोयत जो इंतिहाई अहम केस आहे। उन करे हिन केस जी ॿुधणी लाइ फुल कोर्ट बेंच जोड़ी वञे।